नाज़रीन, मेहर जे घाड़ी रोड वेझो हथियारबंदनि घर ते हमलो करे ॾिनो, जंहिं दौरान फायरिंग में नींगरी मारिजी वई आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर रियाज़ चांडियो सां। जी रियाज़, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी हाँ, मेहर शहर जे घाड़ी रोड ते जेको गुचल आबादी वारो इलाइक़ो आहे, उन घाड़ी रोड ते हिकु घर ते हथियारबंदनि हमलो कयो ऐं जंहिंखे फायरिंग जे नतीजे में 12 वरनि जी नींगरी आहे रेशमा चांडियो उहा क़तल थी वई आहे। जॾहिं त रेशमा चांडियो जे पीउ मुश्ताक चांडियो जो चवणु आहे त असांजी चांडिया बिरादरी जा पंहिंजा ई बिरादरी जा माण्हू आहिनि, जंहिं सां पैसनि जी ॾेती लेती ते असांजो झेड़ो हलंदड़ हुयो। उन तां 6 हथियारबंदनि हू ॿुधाए थो त जवाबदार सदोरो चांडियो समेत 6 हथियारबंदनि संदन घर ते हमिलो करे ऐं फायरिंग करे ॾिनी आहे। फायरिंग जे नतीजे में हिननि घर जे ॿिए कमरे में पनाह वरिती, जॾहिं त संदन नींगरी क़तल थी वई आहे। अहिड़े क़तल वारे वाक़े खां पोइ सॼे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास फैलिजी वियो आहे, जॾहिं त मक़तूला जेका नींगरी आहे उनजो लाश पोस्टमार्टम लाइ सरकारी अस्पताल मेहर आंदो वियो, जिते नींगरी जे वारसनि सख़्तु एहतिजाज कंदे क़ातुलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। जी रियाज़, तव्हांजी महिरबानी।